अस्सलाम वालेकुम दोस्तों। वालेकुम सलाम। आओ भाईजान बैठे। क्यों अचो अदा साईं। किया आयो दोस्तों? खुश आयो? तबीयत ठीक अथव? जी शादे भाई हम ठीक है, आप सुनाएं। जी अदा मां भी ठीक आहियां। ऐं मुनव्वर अली तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? हाँ खैरियत है भाईजान। शादे भाई एक बात कहूँ, तुम सिंधियों का सूबा सिंध है और हमारा सूबा कराची है। बस बस, सिंध असां सिंधियुनि जी आहे ऐं कराची बि सिंध में आहे। कराची तव्हांजे पीउ जी जागीर न आहे। तूं मुंहिंजो दोस्त आहीं ऐं हीअ धरती मुंहिंजी अमड़ आहे। ऐं आईंदा कराची जो नालो वरितई त ज़बान काकड़े मां कढी छॾींदोसांइ। शाहज़ैब हल्की आवाज में बात कर। अलीज़ैन चुप हो जाओ, ये सिंधी है, मैं जान से मार देंगे। हाँ यार मुनव्वर, आइंदा मैं ऐसी कोई बात नहीं कहूँगा। हाँ यार, नहीं तो ये सिंधी हमें जान से मार देंगे। अड़े खुली ॻाल्हायो, कहिड़ी कन में खुसुर फुसुर लाए ॾिनी आहे? मक्कड़ जा पुट हो। नहीं शाहज़ैब भाई, ऐसी कोई बात नहीं है। अड़े छा तव्हांखे ख़बर न आहे? शाहज़ैब शींहं आहे ऐं हिकिड़ो शींहं तो जहिड़े 100 गिदड़नि खे मुंहुं ॾेई सघे थो। यार हम आपकी इज्जत कर रहे हैं। चुप हो जा अलीज़ैन, मरवाएगा क्या? मुनवर सम्झाए छॾेन अली ज़ैन खे, न त मां सिंधी आहियां ऐं हिकिड़ो सिंधी 1000 मकड़नि खे मुंहुं ॾियणु ॼाणे थो। ख़बर अथई पाण खे। जी शादे भाई। आओ मुनवर चलते हैं, नहीं तो ये शाहज़ैब वाले हमें जान से मार देंगे। हाँ यार जल्दी निकलने की करते हैं। अड़े हाणे निकिरो हितां खां, हाणे इन तर में तव्हांखे न ॾिसां। चवंदो हुनखे पियो मोकड़ो खबर पए थी। पियो पियो भजी जान छॾायो। हाँ भजी जान छॾायो। माण्हू सभिन सुहिणा, पखी सभिन हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूह बहार जी। यार शाहज़ैब वाह जा कम किता, महाजरन को भजा छोड़े से। ई असल जड़े गिदड़ भज गए। हाय ए कराची संधी पे करने केरी थी गए। इन्हें ने पी जाए कराची। अपना है अपना सिराया दा कराची सिंधिया अपना अपना है। ए सिंध विच असां दे के दो जवान मर गए, सिंध क्यों छोड़े सो? खबर कानी होशो सिंध ते सिर दे गया, मीर भी सिंध ते सिर दे गए, कलोड़े सिंध ते सिर दे गए, सुमरे सिंध ते सिर दे गए। ए मकड़ा दा दिमाग खराब छे, इना दा सिर ही भी ना छोड़े सन। क्यों इहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं असां सभिनी सिंध वासियुनि जी दुआ अथव। ऐं तव्हां सभई सिंध वासी जिथे बि हुजो शाल जुड़िया हुजो। ऐं तव्हां इंतज़ारु कजो, इंशा अल्लाह वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में इकठे हूंदासीं। सलामत साथ सलामत जिए सिंधु देश।